नाज़रीन नवां खे आगाह कंदा हलूं। गंबट में फंक्शनल लीग खैरपुर ज़िले जो नायब सदर पीपल्स पार्टी में शामिल थी वियो आहे। सदोरो अबड़ो फे लीग खे अलविदा करे MPA नईम खरल ऐं अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह सां मुलाक़ात करे PPA में शमूलियत करे वरिती आहे। उन मौक़े ते MPA नईम खरल चयो त सदोरो अबड़ो काफ़ी वक़्त खां फंक्शनल लीग खां तंग हुयो। उन चयो त सिंध जे अवाम जो मुस्तक़बिल पीपल्स पार्टीअ में आहे। PP हमेशह अवामी सियासत करे मक़बूलियत माणी आहे। अवाम मकानी चूंडनि में टांगा पार्टियुनि खे रद्द करे छॾींदी। नईम खरल चयो त गंबट तालके में फे लीग खे इलेक्शन में बीहण लाइ हिकु बि उम्मीदवार न मिलंदो। पीपल्स पार्टी समूरे ज़िले में क्लीन स्वीप कंदी। फे लीग मां माण्हू मायूस थी चुका आहिनि। आगाह कयूं पिया। गंबट में फंक्शनल लीग खैरपुर ज़िले जो नायब सदर पीपल्स पार्टी में शामिल थी वियो आहे। सदोरो अबड़ो फे लीग खे अलविदा करे MPA नईम खरल ऐं अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह सां मुलाक़ात करे PPA में शमूलियत करे वरिती आहे। उन मौक़े ते MPA नईम खरल चयो त सदोरो अबड़ो काफ़ी वक़्त खां फंक्शनल लीग खां तंग हुयो। आगाह कयूं पिया। हुन चयो त सिंध जे अवाम जो मुस्तक़बिल पीपल्स पार्टीअ में आहे। PP हमेशह अवामी सियासत करे मक़बूलियत माणी आहे। अवाम मकानी चूंडनि में टांगा पार्टियुनि खे रद्द करे छॾींदी। नईम खरल चयो त गंबट तालके में फे लीग खे इलेक्शन में बीहण लाइ हिकु बि उम्मीदवार न मिलंदो। पीपल्स पार्टी समूरे ज़िले में क्लीन स्वीप कंदी। फे लीग मां माण्हू मायूस थी चुका आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया। गंबट में फंक्शनल लीग खैरपुर ज़िले जो नायब सदर पीपल्स पार्टी में शामिल थी वियो आहे। सदोरो अबड़ो फे लीग खे अलविदा करे MPA नईम खरल ऐं अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह सां मुलाक़ात करे PP में शमूलियत इख्तियार करे वरिती आहे।